ढाबे जी वेझो रोड हादसे में 4 ॼणा जल जो शिकार, 4 ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते कारूं पाण में टकराइजण सबबि बाहि लॻी वई। घोट कुंवार समेत 4 ॼाणी सड़ी ज़ख़्मी ते बेइमदाद लाइ हारोयो जी अस्पताल मुंतकिल। फोतुन ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ हिंगोजा सां ॿुधायो पियो वञे। बलूचिस्तान हुकूमत ज़हरी वाक़े जी जांच जो हुक्म ॾेई छॾियो। हुकूमत तरफ़ां ज़हरी वाक़े जे समूरनि रुखनि जी शफ़ाफ़ ऐं अणधुरी जांच जी हिदायत। घरू खाते मक़ामी इंतज़ामिया तरफ़ां ज़हरी वाक़े ते फ़ौरी रद अमल ते न ॾियण जो नोटिस वरितो। हुकूमती तर्जुमान मूजिबि क़ानून लागू कंदड़ इदारा सूरतहाल जी निगरानी करे रहिया आहिनि। कंहिंखे का ग़लतफ़हमी न हुजे, सूबे में रियासत जी रिट क़ाइमु आहे। ज़हरी वाक़े दौरान नादरा ऑफिस ऐं ॿियनि इदारनि ते भलजड़ा कई वई हुई। IMF सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। बिजली 10 खां 12 रुपया फ़ी यूनिट सस्ती कई वेंदी। मुल्क में बिजली जी पैदावार लाइ नवां प्लांट लॻाए रहिया आहियूं। बिजली पैदावार सां गॾु बिजली फ़राहमी जो निज़ाम बि बहितर बणायो पियो वञे। भाषा डैम ते तेज़ी सां कमु जारी आहे। सस्ती बिजली जी पैदावार तरजीह आहे। कैपेटिव पावर प्लांट्स वारो मामिलो ख़त्म थी रहियो आहे। तवनाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवेस लगारी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध हुकूमत वापारी सनतकारनि ऐं कारोबारी माण्हुनि खे पंहिंजा सनती ज़ोन क़ाइमु करण जी आछ करे छॾी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त धाबी जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन वापारियुनि लाइ सुनहरी मौक़ो आहे। उन ते का इम्पोर्ट ड्यूटी नाहे ऐं 10 साल टैक्स जी छूट आहे। मलीर एक्सप्रेस वे जो 2 ॾींहनि खां पोइ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इफ़्तिताह कंदो। मलीर एक्सप्रेस वे सनतकारनि लाइ सप्लाई खे हथी वठराईंदो। येलो लाइन BRT बोर्ड जे इजलास में काटी हिक जे नुमाइंदे खे ख़ुसूसी तौर दावत ॾींदासीं। वापारियुनि ऐं सनतकारनि जे मसइलनि बाबति सदर आसिफ अली ज़रदारी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर खे आगाह कंदो। हुकूमत वापारियुनि जे मसइलनि जे हल लाइ संजीदा आहे। मुल्की मईशत लाइ वापारियुनि ऐं सनतकारनि जी अहमियत खे सम्झूं था। मुल्की मईशत में वॾो हिसो वापारियुनि जो आहे। वापारी सभ खां वधीक टैक्स ॾियनि था। सभ खां वधीक सहूलियतूं वापारी बिरादरी खे ॾियण जी ज़रूरत आहे। कराची शहर जे लाइ हिन साल डबल डेकर बसूं आंदियूं वेंदियूं। कोशिश हूंदी त शाहराह फैसल ते डबल डेकर बसूं हलायूं वञनि। तमामु जल्द EV टैक्सीज़ बि मुतारिफ़ करायूं वेंदियूं। रेड लाइन BRT में हुकूमत तरफ़ां का देर नाहे। यूटिलिटीज़ जी मुंतक़ली सबबि कम में देर थी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 2 ॾींहनि खां पोइ मलीर एक्सप्रेस वे जो इफ़्तिताह कंदो। मलीर एक्सप्रेस वे पूरे मुल्क लाइ स्टेट ऑफ आर्ट आहे। अहिड़ा वधीक रोड ठाहिया पिया वञनि। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कोरंगी में काटी ऑफिस में वापारियुनि ऐं सनतकारनि सां मुलाक़ात बाद प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त येलो लाइन BRT जल्द मुकमल थी वेंदी, जेको कराची वारनि लाइ हिकु मिसाल आहे। कराची में हलंदड़ ट्रांसपोर्ट मोटरसाइकिल खां बि सस्ती आहे। कोशिश आहे त जाम सादिक पुल जो कमु 8 महीननि में मुकमल कयो वञे। कुझु मामलनि में असां सभिनी खे संजीदगी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। पाणी जो तमामु वॾो मसइलो आहे। K4 ऐं हब केनाल मनसूबनि ते कमु थी रहियो आहे। सिंध हुकूमत तरफ़ां सॉलिड वेस्ट खे अरबे रुपया कचिरो खणण लाइ ॾिना पिया वञनि। हैदराबाद ऐं लाड़काणे में माण्हुनि जे घरनि जा दरवाज़ा खड़काए कचिरो खंयो पियो वञे। गाॾियुनि जी फिटनेस ते सख़्ती कई पई वञे। जेका गाॾी फिट न हूंदी उहा रोडनि ते न ईंदी। कानूननि ते अमल दरामद लाइ सख़्ती करणी पवंदी। इन मामले में इख़्तिलाफ़नि खे बि मुंहुं ॾेई रहिया आहियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कोरंगी में काटी जी ऑफिस आबद वापारियुनि ऐं सनतकारनि जी MS तनवीर, जुनेद नक़वी, सैयद जोहर अली कंधारी जी सरबराही में शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात। वापारियुनि ऐं सनतकारनि ट्रांसपोर्ट खाते जे मनसूबनि खे कराची लाइ गेम चेंजर करार ॾेई छॾियो। काटी जे सदर जुनेद नक़वी जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे गेम चेंजर आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सुठो कमु करे रहियो आहे। कोरंगी में लेबर जूं बसूं ख़राब आहिनि, उन्हनि ते नज़र रखी वञे। वॾियुनि गाॾियुनि सबबि हादसा पेश अचनि था। सफ़ाई ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। वाटर टैंकर्स ते नज़र रखी वञे। रोडनि खे नुक़सानु पहुची रहियो आहे। काटी जी CEO ज़ाहिद सईद चयो त असांखे नई इंडस्ट्रियल ज़ोन जी ज़रूरत आहे। पंजाब में 1 करोड़ एकड़ ज़मीन क़िस्तुनि ते मिले थी, पर कराची में 50 करोड़ एकड़ मिले थी। जेकॾहिं रेवेन्यू वधाइणो आहे त इंडस्ट्रियल ज़ोन ठाहिणा पवंदा। काटी जे अॻूणे सदर ज़ुबैर शाह चयो आहे त इंडस्ट्री लाइ सभ खां वॾो मसइलो पाणी आहे, जेको महांगो पवे पियो। वाटर टैंकर्स माफ़िया खे ख़त्म करे पाणी ॾिनो वञे। कायदाबाद खां लांढी खे बि मलीर एक्सप्रेस वे सां ॻंढियो वञे, तमामु बहितर थींदो। इलेक्शन कमीशन सेनेटर सैफुल्ला अबड़ो खे अहल करार ॾेई छॾियो। संदसि ख़िलाफ़ नाअहली वारी रेफरेंस ख़ारिज। सेनेटर शहादत अवार सैफुल्ला अबड़े ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी हुई। इलेक्शन कमीशन 7 जनवरी ते PTI सेनेटर सैफुल्ला अबड़ो जी नाअहली लाइ दाख़िल दरख़्वास्त फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो।
सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल्स बाबत केस जी ॿुधणी जस्टिस जमाल खान मंदू खे रिमार्क्स न आहिनि त दहशतगर्दी तोड़ अदालत मां जवाबदार बरी थी रहियो आहे उनखे फौजी अदालत सज़ा ॾेई रही आहे छा फौजी अदालतुनि में के ख़ासि सबूत फ्राहम कया पिया वञनि दिफ़ाई वज़ारत जे वकील ख्वाजा हारिस दलील ने चयो आहे त सिविलियन जो मिलिट्री ट्रायल ॾियण वक़्तु आर्टिकल 233 जे ग़लति तशरीह थी 5 रुकनी लार्जर बेंच बुनियादी हक़नि के मौतल थियण जो तासुर वरितो बुनियादी हक़ एमरजेंसी की सूरत में मौतल थिया हुआ जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो आहे त हिन केस में त बुनियादी हक़ मौतल थियण जो को तालुक़ नाहे बुनियादी हक़ मौतल करण लाइ एमरजेंसी हुजणु ज़रूरी आहे हीउ मामिलो मुख़्तलिफ़ आहे त सिविलियंस जो ट्रायल थी सघे थो या न परवेज़ मुशर्रफ जे दौर में बि अपील जो हक़ न ॾेई हक़ मौतल थिया हुआ जंहिं ते ख्वाजा हारिस चयो त आर्टिकल 38 मुताबिक़ जिते ज़िक्र आहे उहो मञूं था फौजी अदालत में सिविलियन जे ट्रायल केस जी ॿुधणी दौरान भारतीय जासूस कलभूषण यादव बाबति ॻाल्हि बि बहस हेठि आई बुॾंदड़ मईशियत संभलिजी रही आहे मुल्क मुआशी इस्तेहकाम लाइ वधी रहियो आहे नवाज़ शरीफ़ जे दौर खां पोइ हिकु भेरो ॿीहर मईशियत लाइ सुठियूं ख़बरूं अचण लॻियूं आहिनि महांगाई घटि थी आहे पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पाकपतन में लाइव स्टॉक कार्ड जारी करण वारी तकरीब खे ख़िताब संदसि चवण आहे त हाणे वक़्तु आहे त मुआशी बहितरी जो फल आम माण्हुनि खे मिलणु शुरू थिए माण्हुनि जी आमदनी में इज़ाफ़ो थियणु घुरिजे जमायत इस्लामी बिजली की क़ीमतुनि ख़िलाफ़ 17 जनवरी ते सॼे मुल्क में एहतजाज जो ऐलान करे छॾियो जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम जो चवणु आहे त उॾाम पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंज जो इंडेक्स बहितर थियण जी ख़ुशख़बरी वज़ीर आज़म त ॾेई रहियो आहे पर पेट्रोल ऐं खाधे पीते जूं शयूं घटि न थियूं मुआशी हालतूं बदतरीन शहर की वेझो खींजो थाणे जी हद में मुबैना तौर अगवा थी वियल नौजवान जो बोरी बंद लाश हथ नौजवान अली नवाज़ लगारी खे 5 ॾींहं अॻु अगवा कयो वियो हो पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे कारे मामले तां क़तल कयो वियो आहे वारिसनि मूजिबि असांजे नौजवान नाहक क़तल कयो पुलिस अली नवाज़ खे कारे मामले जो रंग ॾेई खून लोढ़ण जी कोशिश करे रही आहे मक़तूल जे वारिसनि जो क़ौमी शाहराह ते लाश विझी एहतजाजी धरणो रोड ब्लॉक ट्रैफिक मौत टंडो लहार वेझो अंबनि जे बाग मां नौजवान जो वड़ में टंगियल लाश ठाहियो आहे फौती नौजवान जी सुञाणप माजिद बलोच नाले सां थी इलाइक़े वासियुनि पुलिस जी मदद सां लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो पुलिस पारां वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच जारी कंबर भरसा गोश मलूक बुलेदी में बुलेदी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो पीरसन क़तल गोलियूं लॻण सबबि मीर मोहम्मद बुलेदी मारिजी वियो मीरपुर ख़ास में उमरकोट रोड ठहण खां अॻु ई टोल टैक्स ओगाड़ी ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि ऐं ट्रांसपोर्टर्स जो एहतजाजी धरणो आचरण ते मीरपुर ख़ास उमरकोट रोड ते धरणे जो ऐलान मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मीरपुर ख़ास खां उमरकोट रोड अञा ठहियो ई नाहे राजा रस्ते खां उमरकोट ताईं 20 किलोमीटर रोड टुटल आहे पंधु हलण बि ॾुखियो आहे टोल टैक्स जी ओगाड़ी सम्झ खां ॿाहिरि आहे टोल टैक्स बंदि कई वञे ॿी सूरत में आचर ते मीरपुर ख़ास उमरकोट रोड ते धरणो हयो वेंदो बलूचिस्तान जे इलाइक़े बारेजा भरसा कोच ऐं मुसाफ़िर वेन में टक्कर हिकु जहिड़ो फौत 15 खां वधीक ज़ख़्मियुनि खे शेदातकोट अस्पताल पहुचायो वियो फौती जी सुञाणप मेहर वासी दीन मोहम्मद रोही नाले सां थी